अस्सलाम वालेकुम दोस्तों, गुलशर टेकर तव्हां सां गॾु आहे। अरूज़ी शाइरी जूं टे सिन्फ़ूं आहिनि: क़सीदो, गज़ल ऐं तशबीह। ऐं इन टिनी सिन्फ़ुनि जो पाण में तमामु गहिरो तालुक़ु आहे। अॼु असां कोशिशि करे इन जो तक़ाबली जाइज़ो पेश कंदासीं ऐं ॾिसंदासीं त इन जो पाण में तालुक़ु कहिड़ो आहे ऐं इन में टिनी सिन्फ़ुनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे। पहिरियां असां अचूं था क़सीदे ते, छो त बुनियादी सिन्फ़ क़सीदो आहे। क़सीदे में तशबीह ऐं गज़ल ॿाहिरि निकिता आहिनि। सो ॾिसूं था क़सीदे जो घाड़ेटो कहिड़ो आहे, क़सीदे में मज़मून कहिड़े क़िस्म जो ईंदो आहे। क़सीदो कसद लफ़्ज़ मां वरितलु आहे। कसद जी लुग़वी माना आहे कंहिं तरफ़ या कंहिं शइ तरफ़ मुतवजह थियणु, कसद करणु या इरादो करणु। इस्तलाही तौरु क़सीदो उन्हनि शेरनि खे चइबो आहे जिन में कंहिंजी हिजू, गिला, तारीफ़, वाखाण जो ज़िक्र कयल हुजे, या वाइज़ ऐं नसीहत, या बहार जी तारीफ़, या ज़माने जी शिकायत जो मज़मून बयानु कयो हुजे। बुनियादी तौर ते क़सीदे जो जेकॾहिं असां दाइरो छिकींदासीं त इन्हनि मज़मूननि ते क़सीदो जेको आहे लिखियो वेंदो आहे। क़सीदे जा बुनियादी तौरु ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो तमहीदिया क़सीदो ऐं ॿियो ख़िताबिया क़सीदो। हाणे तमहीदिया क़सीदो छा आहे उनखे ॾिसूं था। तमहीद या तशबीब क़सीदे जो उहो इब्तिदाई हिसो जंहिंमें हुस्न ऐं जमाल, इश्क़ ऐं जवानी, बहार जी मौसम, कुदरत या मंज़र, अदब ऐं इख़लाक़, फ़लसफ़े या हिकमत वारा मज़मून तमहीद तौरु बयानु कया वेंदा आहिनि। ऐं बुनियादी तौरु जंहिं बि क़सीदे में इहे मज़मून पहिरियां बयानु कया वेंदा आहिनि त उनखे तमहीदिया क़सीदो चइबो आहे। उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे ख़िताबिया क़सीदो। हिन में तमहीद न हूंदी आहे, बल्कि उन में शुरू खां ई मदह वग़ैरह बयानु कई वेंदी आहे। हिन में वाइज़, मदह, हिजू वग़ैरह सही सिधे नमूने पेश कई वेंदी आहे। हाणे क़सीदे जो जेको फॉर्मेट आहे उनखे ॾिसूं था। क़सीदे में 12 या 15 खां घटि शेर न हूंदा आहिनि, वधि में वधि जो को तइदादु मुक़ररु कोन्हे। जॾहिं मिर्ज़ा क़ली बेग चवे थो त क़सीदे में घटि मां घटि 12 बंद हुजनि ऐं वधि मां वधि 100 सवा 100 बंद हुजनि। क़सीदे जी पहिरीं 2 सिटनि ऐं हर शइ जी ॿी मिसर सिट में काफ़ी हुअणु ज़रूरी आहे। जीअं गज़ल में आहे तीअं साॻियो फॉर्मेट क़सीदे जो बि आहे। क़सीदे जे आख़िरी शेर जंहिंमें शाइर जो तख़लुस हूंदो आहे उनखे गज़ल जीअं मुक़ ते चयो वेंदो आहे। क़सीदे जी शुरूआति में कंहिं शइ जी सिफ़त में ईंदड़ शेरनि यानी क़सीदे जी तमहीद जंहिंमें बहार जी मौसम, हुस्न, इश्क़ ऐं जोबन जे ॾींहं जो ज़िक्र हुजे तंहिंखे तशबीह चइबो आहे। जेको असां पहिरियां चई आयासीं तमहीदिया क़सीदो जेको हूंदो आहे उन में पहिरियों जेको उनजो हिसो आहे उनखे असां तशबीह चवंदा आहियूं। हाणे क़सीदा सिन्फ़ जेका आहे इहा अरबनि जी सिन्फ़ आहे, अरबनि मां आई आहे। अरबनि जे मदहिया क़सीदे में तमहीद में इश्क़ जा शेर हूंदा हुआ जिन खे उहे तशबीह चवंदा हुआ। शाइराना मज़मून लाइ क़सीदो सभ खां वॾो मैदान आहे। मसनवी ऐं गज़ल सां भेट में मसनवी जे लाइ हिक ॿिए पुठियां डिघे किसे जी ज़रूरत आहे। मसनवी में 2 बंद थींदा आहिनि मगर उन में किसो हिकिड़ो ई हूंदो आहे। पोइ भले तव्हां 100 बंद हुजनि मसनवी में, पर उहा साॻी किसे जी ॻाल्हि उन्हनि बंदनि में हूंदी। जॾहिं गज़ल में वरी नंढा नंढा जुदा ख़्याल आणिजनि था, बाक़ी हर क़िस्म जा मज़मून जेके उन्हनि ॿिन्ही क़िस्मनि जे विच में अची वञनि था से क़सीदनि रस्ते पूरा करे सघिजनि था। हाणे ॾिसूं था क़सीदो मज़मून जे लिहाज़ खां मदहिया, हिजविया, दुआया, इश्किया, बहारिया, फ़ख़्रिया या हालिया वग़ैरह सदिबो आहे। शाइर जो तख़लुस या नालो ज़रूरी न आहे त पिछाड़ी वारे बैत में हुजे, जीअं गज़ल में अक्सर ईंदो आहे, पर किथे पिछाड़ी खां अॻे विच में अची सघे थो। क़दीम मशहूरु शाइरनि जा क़सीदा मशहूरु आहिनि। सभ खां पहिरियों क़सीदो अरबी में क़सीदा बरदा शरीफ़ मिले थो। उन खां पोइ जेको आहे क़सीदे जे सिलसिले में सिंधी शाइरनि में मीर हसन अली ख़ान, आख़ुन मोहम्मद क़ासिम थी वियो, ग़ुलाम मोहम्मद शाह गदा, मीर अब्दुल हुसैन सांगी, शमसुद्दीन बुलबुल थी वियो, मिर्ज़ा क़लीज बेग थी वियो ऐं केतिरी उन खां अलावा ॿिया बि शाइर असांखे क़सीदे में मिलनि था। हाणे इहो थी वियो क़सीदो। क़सीदा 2 क़िस्म आहे, तमहीदिया क़सीदो ऐं ख़िताबिया क़सीदो। तमहीदिया क़सीदे में पहिरियां तशबीब तौरु जेके आहिनि बंद ईंदा आहिनि, उन में जेको हुस्न इश्क़ जी ॻाल्हि हूंदी आहे, बहार जी मौसम जी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं ॿिया ख़िताबिया क़सीदा हूंदा आहिनि जंहिंमें जेको आहे जंहिं माण्हू जी तारीफ़ करणी हुजे, गिला करणी हुजे, मदह करणी हुजे, उनजो सिधो सो ज़िक्र शुरू थींदो आहे। हाणे जुदा तशबीब ते ॿी अरूज़ी शाइरी सिन्फ़ आहे तशबीब। तशबीह बुनियादी तौरु क़सीदे जो पहिरियों हिसो आहे, जीअं असां पहिरियां ॿुधायासीं तमहीदिया क़सीदे वारे भाङ में। तशबीब अरबी लफ़्ज़ शब मां वरितलु आहे जंहिंजी लुग़वी माना आहे जवान थियणु। इस्तलाही माना मूजिबि कंहिंजे जोबनि जो तज़किरो करणु
या पीरी जी हालत जी सिफ़त करणु। शाइराने इस्तलाही माना मूजिब मदिया कसीदे में ममदू जी मदह यानी जंहिंजी तारीफ़ करणी हुजे उनजी तारीफ़ खां अॻु इश्किया बहार जी मौसम हुस्न जोबन जहिड़नि मज़मूननि बाबति शेरनि खे या कसीदे जे शाइराना तमहीद खे तशबीब चयो वेंदो आहे, छाकाणि अरबी कसीदनि में सूंहं सोभिया जोबन ऐं प्यार में मुहबत जो ज़िक्र आम हूंदो हो, जंहिंखे पोइ ईरानी शाइर रोदगी अलॻि करे गज़ल जो रूप ॾिनो ऐं बाद में किन शाइरनि कसीदे जी तमहीद खे कसीदे खां अलॻि करे तशबीब जी सिन्फ़ बनाए छॾियो। हाणे त जेको आहे रोदगी छा कयो जो कसीदे जे तशबीब वारे हिसे खे अलॻि करे उनखे अलॻि हिकिड़ी सिन्फ़ जो दर्जो ॾिनो, जेके उन गज़ल जो नालो ॾिनो, पर गज़ल में थोरी अॻियां हली तब्दीली थी ऐं उन तब्दीली जे करे ई तशबीब ऐं गज़ल बि अलॻि अलॻि सिन्फ़ूं थी बीठियूं। गज़ल ऐं तशबीब में फ़र्क़ु बि उहो ई आहे त तशबीब में कसीदे वांगुरु को ख़ासि मौज़ू बयानु थियलु हूंदो आहे, यानी जेकॾहिं सूंहं प्यार या वाखाण जी ॻाल्हि हूंदी त तशबीब में रुॻो उहो ई हिकिड़ो किसो हूंदो, जॾहिं त गज़ल में हिकु मौज़ू न हूंदो आहे पर उन में हिकु ई वक़्तु अलॻि अलॻि बंदनि में अलॻि अलॻि मौज़ूअनि बल्कि हिकु बंद जे उबतड़ मौज़ू ते ॿियो बंदु लिखी सघिजे थो। तरतीब जे हवाले सां तशबीब गज़ल जहिड़ी बीहे करे रखे थो, यानी पहिरियों बंदि मुतले ऐं आख़िरी बंदि मुक़्ते, समूरा बंद हमकाफ़िया गज़ल वांगुरु ई हूंदा आहिनि, बंदनि जो तादाद बि गज़ल जे बराबरि ई हुजे थो, जंहिं मां कंहिं बि बंद में शाइर पंहिंजो नालो या तख़लुस ॾियणु चाहे त ॾेई सघे थो। तशबीब खे नशीब चयो वेंदो आहे, जेतोणीकि मौज़ू जे हवाले सां हीअ सिर्फ़ु गज़ल खां अलॻि त हुई, पर छाकाणि जो हिन सिर्फ़ु के सुठा शाइर न मिली सघिया उन करे असांजे सिंधी अदब में इहा सिर्फ़ु घणी उसरी कान सघे। हाणे गज़ल ऐं तशबीब में बुनियादी फ़र्क़ु इहो थी वियो हलियो त कसीदे में जेकॾहिं कंहिंजी हिजू करणी आहे गिला करणी आहे त उहो सॼो मज़मून भले पोइ 100 बंद कसीदे जा हुजनि त उन में उहो गिला जी ॻाल्हि ई थींदी, जेकॾहिं कंहिंजी तारीफ़ करणी आहे त कसीदे जे सभिनी बंदनि में तारीफ़ वारो मज़मून ई हूंदो। साॻी तरह सां तशबीब में बि ईअं ई थियो, जेका ॻाल्हि पहिरें बंद में हूंदी त ॿिया बंद बि उन जे तसलसुल सां ई लिखिया वेंदा, ॿियो को बि उन में मौज़ू कोन ईंदो। हुस्न जी ॻाल्हि आहे त हुस्न जी ॻाल्हि थींदी, जवानी जी ॻाल्हि आहे त जवानी जी ॻाल्हि जे बाबति ई बंद उन में चया वेंदा। जॾहिं त गज़ल में वरी फ़र्क़ु इहो थी बीठो त गज़ल जे हर बंद में मुख़्तलिफ़ ख़्याल पेश शाइर करे सघे थो, हिकिड़े बंद में मोहबत जी ॻाल्हि त ॿिए में नफ़रत जी ॻाल्हि करे सघे थो, हिकिड़े बंद में सुख जी ॻाल्हि त ॿिए बंद में जेको आहे दुख जी ॻाल्हि बि हू करे सघे थो। उन में वरी गज़ल में थोरो शाइर खे आज़ादी मिलियलु आहे, इहो ई सबबु आहे त गज़ल असां वटि वधीक मक़बूल सिन्फ़ बणिजी वई हली। गज़ल ते खोड़ असांजा शाइर आहिनि जेके तिबे आज़माई कई ऐं गज़ल असांजी अॼु ईअं सम्झो त सिंधी अदब में ईअं सम्झो त इमाम पेशमाम जीअं हूंदो आहे त ओड़ी सूरत हाल गज़ल जी आहे, ॿियनि सिन्फ़नि जी भेट में तमामु घणो असां वटि गज़ल लिखियो वञे थो। सो मूंखे उमेदु आहे त हीअ जेको टिनि सिन्फ़नि जो पाण में तालुक़ु आहे इन में थोरो फ़र्क़ु आहे, इहो तव्हां सम्झी विया हूंदा ऐं इन जो घारेटो उहो ई साॻियो आहे, घारेटे में को फ़र्क़ु कोन्हे, पर कसीदे में छा आहे त घणा बंद लिखिया वेंदा आहिनि, घटि मां घटि 12 बंद हुजनि, वधि मां वधि 100 सवा हुजनि। तशबीब ऐं गज़ल में हिकु जेतिरी बंद हूंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि मुख़्तलिफ़ मौक़िक़नि चयो आहे त गज़ल में घटि मां घटि 4 हुजनि या वधि मां वधि 12 हुजनि, किन मौक़िक़नि चयो त घटि मां घटि 5 हुजनि, वधि मां 17 हुजनि या 15 हुजनि, त मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि लेखकनि जा। सो मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी ऐं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अॻियां इंटरव्यू दौरान पुछियूं वेंदियूं आहिनि, इन में तक़ाबली जाइज़ो सिन्फ़नि जो पुछियो वेंदो आहे त हीअ जेका शइ आहे उहो तव्हांखे ज़रूरु नज़र में रखणु घुरिजे।